ब्यूरो चीफ सन्नाउल्लाह चांडियो लाड़काणो में सियासी समाजी वाकिफ़ सलाम पेश रेस बंबो खान चांडियो जी माया नाज शख्सियत सियासी समाज की अगवान हमदर्द मोहतरम रेस आफ्ताब अली चांडियो साहब जी लाड़काणो फ्री लेबार्ट्री फ़कीर अरसलान हबीब चांडियो गुजर डी कल बेहतरीन वीचार रेस आफ्ताब अली चांडियो साहब एक काबिल तरीन इंसान है जैसे बाखूबी हर इंसान वाकिफ़ है। यूसी मिस्री खान चांडियो जो अगोणो वाइस चेयरमैन रहो है। ॻोठ में सोलर प्लेटूं हुजन या ॿिया के तरक्याती कम हुजन पंहिंजे वसाहर कराया आहिनि। संदन जी काविशुनि खे सलाम पेश कयूं था। सभी दोस्तों को मेरी तरफ अस्सलाम वालेकुम। बड़ी खुशी थी मेरा प्रोग्राम को महदूद हो। हालांकि असां एक्सपेक्टेड था क्यों एक्सपेक्टेशन इहा हुई त असां इनाग्रेशन ॾींदासीं पर भाउ फ़कीर अरसलान ऐं भाउ जमील अहमद जी महिरबानी जीअं असांखे कॉल करे नंढी गैदरिंग में पर माना थिएसि ऐं जीअं कंहिंजी CEC मीटिंग थिए उन में कॉल करे असांखे विहारियो तव्हां मदद कयो। सभिनि खां पहिरीं तव्हांजा असां मशहूरु आहियूं। ऐं ॿियो नंबर ॻाल्हि भाउ अरसलान अहमद फ़कीर अरसलान अहमद खे मुबारकबाद था ॾियूं त अहिड़ो इंस्टीट्यूशन हुन क़ाइमु कयो आहे लाड़काणा जे सिटी में जेको हब आहे जेको मेडिकल जेको ग्रुप आहे जीअं साईं जनाकी में मेंशन करे विया हुते कोर्स शुरू थी विया आहिनि। पंहिंजा डॉक्टर लेबॉरेटरीज़ सॼी हिकु चेन आहे। उन चेन खे तोड़ण लाइ हमेशह भाउ अरसलान जेकी मुसलसल जिदोजहद कई आहे। कॾहिं MS आहे टकर में कॾहिं कंहिं मेडिकल स्टोर आहे टकर में मतिलबु हीअ हर फील्ड में पंहिंजा तवानाई सर्व करे पियो। जीअं फ्लड में पंहिंजे माण्हुनि खे खाधो पहुचाइणु, जीअं हॉस्पिटल में ग़रीब माण्हुनि खे खाधो पहुचाइणु एॾा ऐं ग़रीब माण्हुनि खे राशन पहुचाइणु ऐं जेके वीचारियूं बेवा औरतूं उन्हनि खे सपोर्ट करणु ऐं जीअं ॾाज वग़ैरह ॾियणु। पर उहो सभु जीअं ऑलराउंड परफॉर्मेंस हूंदी उन क्राइटेरिया में अचे पियो अवसर। पर हीअ जेका एक्सप्रेस